के मानू मंझ अचे बहार जी मेहरबानी साईं तव्हां जो टाइम ॾिनो मूंखे ॾाढी इहा मूंखे जेको सो यादगिरी हुई त मतां आउं विसरी वञा। साहिब मोहतरम जेके भी इन पंडाल में करनी सिंह पीर साहिब राजपूत बिरादरी हिंदू मुसलमान मीडिया वारा दोस्त सभी के नमस्ते मुंजरोसा सलाम अलैकुम। साईं मुझा असा छा ॻाल्हायूं जेकी कुछ चवण वारे ॻाल्हियूं उन्हनि काफ़ी कयूं पर आऊं जेको मूंखे ॼाण आहे जंहिं वक़्त खां मूं हिन खानदान सां गॾु टाइम गुज़ारियो आहे शायदि मूंखां वधीक वॾा हिते घटि हूंदा जंहिंखे एतिरी यादगिरी हुजे। मूंखे साहिब मोहब्बत सिंह इहे यादि आहे जी हींअर साम्हूं माण्हू आहे ॾिसां पियो उतां में आउं वियल हुउसि पर हुन सां वधीक मुंहिंजो जेको गहिरो कोन्हे। साईं चैन सिंह साहिब तमामु घणो जेको आहे सो मूंसां मतिलबु त टाइम ॾिनल हो वियल हुअसि कचहरी कई हुई चेयरमैन थियो तक़रीबन 64 साल 1964 में तॾहिं बि काफ़ी वक़्तु मूं हिन सां मुलाक़ातूं कयूं। तमामु सुहिणी बहितरीन मुशाक़त वारो हो ॾाढ़ी मुछ अहिड़े नमूने जा हुआ जेको मूंखे शक्ल अञा ताईं विसरे कोन थी जहिड़ो कुदरती हुनजा जेको आहे सो वंग मुछनि जा ॾाढ़ियुनि जा हुआ जेको अञा ताईं मूंखे उहो नक्शो यादि थो अचे बार बार यादि थो अचे। 71 वारी जंग में जीअं क़िस्मत सभिनी जी जी उल्टी थी विया हलिया हुन पार पर राणो जी चीलात हिकु दफ़ा कोन्हे पर 10 दफ़ा हुते ॿार छॾे रिश्तेदार छॾे पुटु छॾे भाउ छॾे वरी अची जेको आहे सो हिन पंहिंजो ही ओताक अखेरात जी वसाई ऐं बार बार माण्हुनि खे चवंदो हो त मुंहिंजो मरण जीअण हिते आहे ऐं सभिनी माण्हुनि खे हिदायत कयल आहे। मूंखे त किन माण्हुनि इहो बि ॿुधायो त केरटी में बाक़ाइदे ही हिदायत करे वियो नसीहत करे वियो वसियत करे वियो त तव्हां महिरबानी करे मुंहिंजे लाइ हिते ॿियो को मुंहिंजो अज़ीज़ करीब रिश्तेदार कोन्हे तव्हां मुंहिंजे जेको आहे 4 ॾींहं पूरा थियण खां पोइ संभालजो हिन मुबारकाज खे इहो तव्हांखे चवां थो। इन हिदायत मुताबिक़ शायदि जेको आहे सो वधीक में वधीक जेको आहे सो राजपूत बिरादरी बि सभु आहे हक़ीक़त आहे पर रणछोड़ सिंह जी ख़ासि जेको आहे सो हिन में जेको महिनत सचाई दिलि जान सां कार्ज बिखोटी खां वठी 500 असर ताईं एतिरे क़दुरु जेको आहे सो निभायो ऐं एतिरे क़दुरु मिसाली काज कयो जो मूं ज़िंदगी में हिन खां अॻु में किथे न ॾिठो न को भया एतिरो को करे सघंदो। इन लाइ आऊं रणछोड़ सिंह ऐं राजपूत बिरादरी बि सॼी खे जस ॾियां थो मुंहिंजे तरफ़ां। राणो जी सां गॾु मूं घटि में घटि 40 साल गुज़ारिया आहिनि। हिकिड़ा ई तलबा दोस्त से मिलिया कोन गॾिया पर असां गॾु ॾींहं ॾिठा गॾु रहियासीं हर लिहाज़ खां हर तबियत सां ऐं घणे में घणो वाक़ुफ़ हुउसि राणे जो। ही खानदान थरपारकर ज़िले में वॾे में वॾो ज़मींदार हो 120 तलियूं चवंदा आहिनि त अंग्रेज़नि जे वक़्त में हिनखे फ्री मिली वियो पर हिननि माण्हुनि अॻु में त टको पैसो ध्यानु हूंदो राणो जी जीअं आयो हिते पाकिस्तान में तंहिंखां पोइ कॾहिं बि हिन ईअं न सम्झो त मुंहिंजी का हिकिड़ी बनी बि आहे या मुंहिंजो हिकिड़ो हारी बि आहे या मूंखे जेको 5 मण बाजर ॾींदो या गुआर ॾींदो या मूंग ॾींदो कॾहिं भी कंहिं माण्हू खां इहो हिन सुवाल न कयो न को पुछो
हिन जी तबियत तमामु सादगी जहिड़ी हींअर ॾिसो था, इहा ई तबियत, इहो ई वेस, इहो ई रसम, तमामु मिठी मोहबत सां कंहिंखे न ॾुख ॾिनो, कंहिंखे रंजायो, न कंहिंसां ॾाढो ॿोलियो। आबादियूं ईंदियूं बनियनि जूं त मूंखे यादि आहे 40 सालनि खां, थोरो सो कोन्हे 40 साल, ऐं पूरो पूरो वाक़ो गॾु रहंदा हुआसीं। खेत सिंह बीबो हूंदो असांजो साथी हो वीचारो, पोइ असीं गॾु घणो हिन सां गॾु रहंदा हुआसीं। जॾहिं हिन जूं आबादियूं खॼी आयो त कंहिंखां ईअं कोन पुछंदो केतिरा मण बनी कई, जेको हुजे उते उछलियो। ऐं विकिणण जे टाइम वरी कॾहिं ईअं कोन पुछे त केतिरो आहे गुआर, केतिरी आहे बाजर, केतिरो अनाज। असांखे पुछंदो हाणे हिनखे विकिणूं, वरी विकिणण खां पोइ ईअं न चवंदो त केतिरो थियो, कहिड़ो अघु विकियो, केतिरा पैसा। हिन तबियत जा माण्हू साईं को विरले हूंदा। असां कहिड़ी हिनजी साराह करियूं, कहिड़ो वाखाण करियूं। असांजे दिलि वटां जेको हो, दिलि वारो माण्हू हो, असांजो न पर असांजे बिछड़ीअ तपे जो, तंहिंखां सवाइ न बि क़ौम सॼी जो हिकिड़ो हीरो हो। पर हाणे हिकिड़ो ॾींहुं त इहो ज़रूरु अचिणो आहे, त उनजा ॾींहं 4 पूरा थिया। हुई त ख़ैरनि जो ख़ुशि थियो, जेको हुन पंहिंजो पाण जेको सोचियो हो या हिनजी भॻवान नियत पूरी कई। हाणे असां जेको उनजी यादगिरी में ही बेड़ाको करियूं पिया। ही बेड़ाको हींअर जेको करण वारा राजपूत बिरादरी या ॿिया जिन हथ वधायो हिन में जेके गॾु आहिनि, जेके हाज़िर आहिनि, ऐं हिननि खे बि जस थो ॾियां। एतिरी उमेदु मूंखे कोन हुई, पर उमेद खां मथे मूंखे मतिलबु त हिकिड़ो कमु लॻे पियो। जॾहिं पछाड़ी जा ॾींहं हुआ राणे जी जा, तॾहिं महीने में 2-3 दफ़ा आऊं ॾिसण वियोसि। जॾहिं उथी रवाना थियासीं तॾहिं मूं सां गॾु डॉक्टर हरचंदो रणजीत। मूं चयो ही साहब राणो जी ॾींहुं या महीनो आहे, मथे कोन्हे। चई हा, मुंहिंजो बिल्कुलु मुंहुं तस्लीम कयो। जंहिं ॾींहुं 14 जो ॾींहुं हो माता जो थान उन ॾींहुं वियासीं, समूचो 14 ॾींहुं हिन जा 4 ॾींहं पूरा थिया। मतिलबु इन हिसाब सां जेको आहे सो उन ॾींहुं ॿिया बि चवनि था मऊ जा, खेरा जा, ठकुर संघरासी त उन हेॾा लाॾाणो करण खां अॻु में छॾे ॿुधायो, ॾींहुं बि ॿुधायो त फलाणे ॾींहुं जेको आहे सो पंहिंजी मोकिलाणी। बहरहाल भॻवानु हुनखे सर्ग बख़्शे। ऐं तव्हां त सभिनी आयल महिमाननि जो थोराइतो आहियां ऐं ॾाढी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे जेको अॼु सम्झाईंदो त राणे जी सां कचहरी पियो करियां।